सो मां नून लीग जो वर्कर आहियां। उन हैसियत में मां पाण मुंहिंजा दोस्त असां हिन जी भरपूर मदद कंदासीं, कई भी आहे, कंदासीं भी। छो जो इन ते माण्हू परे थी कोन वेंदो त को मूंखे टिकट मिले त मां नून लीग में हलां, न मिले त मां न हलां। न मुंहिंजी अहिड़ी तबियत ई कान्हे। कमारियो फैमिलीअ लाइ मां नथो चवां, छो जो मां जी पंहिंजी फैमिली, अज़हर हुसैन जी फैमिली, उहो जेको बि क़ौम वारो जंहिंखे बि मुंहिंजो क़दुरु आहे, मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा क़ौम वारा जे मुंहिंजी इज़त कनि था त उहो अदा खे वोट ॾेई कामयाबु कनि। असां 2-3 ॾींहं इन जे करे जो साईं वॾो अलाह जी तरफ़ वियो, उन जे करे असां साईं तॾहिं ते वेठो, पोइ असां साईं खे डिस्टर्ब न कयोसीं, सुठो बि कोन हुयो। पोइ जीअं साईं फारिग थियो आहे त साईं जी ख़िदमत में आहियूं। असांजो अबो बि आहे, वॾो बि आहे, सरदार आहे, त असां इन जे शफ़क़त सां हलंदासीं। असां न आहियूं, साईं आहे असांजो वॾो। ही असांजे हिकिड़ी क़ौम जो हिसो आहे, सो लख भेरो शाबाश अथसि जो ही असांखे पंहिंजो सरदार बि सम्झे थो ऐं उहे आहियूं बि। असांजे पार्टी जो सीनियर अॻुवाण बि आहे। असां साईं वटि पताओ अचे त असांजी अॻुवाणी बि करे, असांजे मथां शफ़क़त जो हथ बि रखे। जेके बिरादरियूं आहिनि सभु साईं जूं आहिनि, असां बि साईं जा आहियूं। साईं जे आया आहियूं साईं वटि। हिते जेको हितां जो नुमाइंदो आहे, उन नुमाइंदे मुल्क में जहिड़े फैसिलिटियूं सां कुझु न ॾिनो आहे। न कंहिं बि माण्हू में कंहिं बि क़िस्म जी न सहूलियत आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न काथे लाइट आहे। जेको इलाइक़ो असां घुमिया आहियूं त असांखे रोड त नज़र आयो ई न आहे, सम्झो जंगल ई जंगल आहे। न ब्रिजूं ठहियल आहिनि, इरीगेशन जो निज़ाम धर्म भरम आहे। ग़रीब मिसकिन माण्हू रोअनि था, रड़ियूं था कनि त न असां वटि लाइट आहे, न रस्तो आहे, न अस्पतालूं आहिनि। ऐं असां जेका कंहिं माईअ खे ॿार विम जे लाइ अचे थो, मोटर साइकिल ते खणी था वञूं, रस्तो का गाॾी बि टपण लाइ कोन्हे। उहा माई पहिरियां त या त अध ते मरी थी वञे, या सूर सां किथे पहुचूं था, उते पहुचूं था त वरी डॉक्टर कोन्हनि। जेको नुमाइंदो पंहिंजे तालुके जी हिकिड़ी हॉस्पिटल आहे, सिविल हॉस्पिटल, उहो नथो संभाले सघे त बाक़ी अवाम हेॾे कीअं संभालींदो।